अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे थर्डी मोहब्बत खां रिपोर्ट ॾींदा हलो। थर्डी मोहब्बत में कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। ॿिनि ॿारनि समेत 4 मायुनि खे चके ॾाढे विधो आहे। वैक्सीन अणलभ। तफ़सील मूजिब टाउन कमेटी जे थर्डी मोहब्बत में कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। गुज़िरियल ॾींहंनि वधीक 2 ॿारनि वार्ड जो जुमो नारे जो जे रवासी 11 साला आकाश पुट गुलाम सरवर सोलंकी ऐं रिज़वान पुट एहसान नारे जो समेत 4 मायुनि खे ॾाढे विधो आहे। जॾहिं त ॾाढियल नौजवाननि खे सरकारी अस्पताल आंदो वियो। वैक्सीन न हुजण सबबि मेड़ तालका अस्पताल मोकिलियो वियो आहे। जॾहिं त हिते मंगी माला जे यूनिस सुमरे जूं 4 मायुनि खे पिणु ॾाढे विधो आहे। होॾां शहर में कुतनि पारां केतिरा ई माण्हुनि खे ॾाढण सबबि टाउन ऑफिसर रेहान लिगारी खे शिकायत करण जे बावजूदु का बि कुता मार मुहिम शुरू न कई वई आहे। वाज़े रहे त टाउन ऑफिसर बाअसर हुजण सबबि ऑफिस में वेहण बि गवारा न कंदो आहे। केतिरनि ई सालनि खां टाउन ऑफिसर बणियल आहे।